त रांझा थी वियो छो? अरे यार रांझन, तू अची वएं, तोखे ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी मुंहिंजी। ही तोखे छा थियो आहे? सूर त कोन ई न? रांझन सूर त आहे यार। अदा रांझन, हिन बदाड़े जे मिशन में हथु अची वियो न, असांखे त सूर ॾेई छॾिया अथई। भली भली करे अदा रांझन। भला तव्हां सभु हिते ख़ुशि त आहियो न? ॾिसी थो अदा रांझन असांजा हाल। जुमा जल्दी कर, तकिड़ो थियो रांझन परे खां आयो आहे। तकिड़ो थांव धोई चांहि काढ़े आहे। यारो रांझणा, थकल हूंदे वे त कचरी था कयूं। अदा रांझन, ॾे वाली नई सुखड़ी केरु आहे? अदा, ही बि पंहिंजे देश जो आहे। चङो, वेहो वेहो। बाबा, मां त उन्हनि खे रोकण जी कोशिशि कयां पियो, जवाबु ॾियण जे लाइ बि चवां पियो, तव्हां मूंखे रोके विधो। हाणे तव्हां ॿुधायो त असां वटि छा पियो आहे बाबा, जो असां उन्हनि जी मदद कयूं? मां सम्झां थो असां वटि कुझु बि पयल कोन्हे, पर जेकॾहिं उन्हनि खे रुखो जवाबु ॾियूं हा न, त हू असांखे सम्झंदा त असां ख़ुदि गर्ज़ ऐं मतिलबी आहियूं। पंहिंजो कमु कढी वियासीं। जॾहिं उन्हनि खे असांजी मदद जी ज़रूरत पई त असां उन्हनि खे ठुप जवाबु ॾेई छॾियो। जवाबु ॾियण बि सुठो न हुयो, ऐं तव्हां हुनखे आसरो बि ॾिनो। हाणे हुनजी तव्हां कहिड़ी मदद कंदव? पर जेकॾहिं आसरे खां पोइ असां उन्हनि जी मदद न कईसीं त हू रहंदो कावड़ कंदा। जेको कुझु पयल आहे त थोरो थोरो कढे ॾियूं। पर जेतिरो असां वटि पयल आहे न, जेकॾहिं उहो बि अधु कढी उन्हनि खे ॾिनोसीं त न ॿ ॾींहं उन्हनि वटि हलंदो, न ई असां वटि हलंदो। भाई सही थी चवे, असां वटि रुॻो 4 ॾींहंनि जो खाधो पियल आहे। जे हुन मां अधु कढी उन्हनि खे ॾिनोसीं न, त उहो खाधो न 2 ॾींहं उन्हनि जा हलंदा, न ई वरी असांजा हलंदा। बाबा, विजार ख़ान खे आसरो ॾेई ओताक ते वेहारे आया आहियूं। बाबा, हाणे हली हुनखे चवंदासीं त असांजे घर में कुझु बि कोन्हे को, त उहो असांखे बेईमान ऐं कूड़ो सम्झंदो। का अहिड़ी सलाह कयो जो बिजार न तव्हांखे कूड़ो सम्झे, न हू तव्हांजी दिलि में करे ऐं हितां हू राज़ी थी हलियो वञे। असांखे आसरो ॾेई घर में हलाए विया आहिनि, पर लॻे थो त हुननि जा हालात असांखां बि बुरा आहिनि। वीचार खां न असां वटि खाइण लाइ हिकिड़ो वेलो बि न आहे, पर पोइ बि हुननि जो वक़्तु गुज़रे पियो। ॾिसूं था त असांजी हाणे केतिरी मदद करे सघनि था। अदा बेजार, जेकॾहिं मुजेरी बि मदद न कई त पोइ केॾांहुं वेंदासीं? मुजेरी ॿार न आहे, हुन में साहु न हुजे हा न, त पोइ आसरो न ॾिए हा। मालिक भलाई कंदो, ख़ुदा कंदो त हुननि जो गुज़र सफ़र बि थी वेंदो। अलाह कंदो त असांजी मदद कंदा। इंशा अल्लाह मदद त ज़रूरु कंदा। अम्मा, ओए मां, तूं कम ते हले हूंदा? न बाबा, मां न हलंदसि। छो मां, तूं रांझन खे ॻोल्हण कोन हलंदी? मां वञी हुन रस्ते ते बीहां थी जितां रांझन गुज़रियो हुयो। वापसी त ज़रूरु ईंदो न। अम्मा, ख़ुदा कंदो ईअं थींदो, पर जेकॾहिं न रांझन मिली बि वञे सिधो हिते वठी अची जांच सम्झी। तूं छा थो सम्झी हिन खे रांझण मिलंदो त हे हुनखे वञण ॾींदी? असांजे करे सॼे ॻोठ वारा परेशान हूंदा, परेशान। जेकॾहिं न असांखे रांझण मिलंदो त रांझण पाण ई उन्हनि खे इतलाउ कंदो त ख़ैर कुॾीअ सां त वेठा आहिनि। मिलंदो बाबा, मुंहिंजी दिलि चवे थी न त रांझण असांखे ज़रूरु मिलंदो। ठीकु आहे अम्मा, तूं वञी रांझण जी रस्ते ते जांच कर। असां हथ पेर हणी टको पैसो कमाए था अचूं। हाणे हल अम्मा, हल असां वेठे त शींहं बि बुख मारी वेंदा। हलो अम्मा, तूं हिते ई अचिजांइ, कंहिं ॿिए रस्ते ते न वञजांइ। ठीकु आहे अम्मा, तव्हां भली वञो, मां तव्हांखे हिते मिलंदसि। हिते ई हुजांइ, हिते ई हुजांइ। मां त वॾियूं आहिनि, आंसू ऐं नींदूं खणी आयुसि, पर काका वसाया पिया त गाॾियूं बि ठाकी। अदा रांझणा, असां सभई कम ते वियासीं, बडराड़े जो हथ जे मशीन में न फासिया न, असांखे कम तां न कढंदा। असां सभु कोशिश में आहियूं, कमु मिली वेंदो। तूं फ़िलहाल जेकी आहे न इहा अधु पघार खणी ॻोठी वञे। पर
यार अधु पघार मां छा थींदो? पूरो वेड़ो बुखुनि ते वेठो। खणी जो असां 10 पघार जी ॻाल्हि कयूं था, पर ख़ुदा करे त उहो बि मिले वागूअ जे वात में आ। छो लोला छो न मिलंदी? अदा रांझण पघार मिलंदी, ज़रूर मिलंदी, तूं लोले खे छॾ। भला ॻाल्हि ॿुधो, हे गूंगो नज़र कोन थो अचे? हेॾा कमु खां हाणे जवाबु मिलियो आहे, गूंगो वधे थो कमु छा थींदो? वाह वाह, तमामु सियाणे खे कम जे लाइ मोकिलियो अथव, शाबस हुजे। शहर में रही रही गूंगो वॾो होशियार थी वियो अथई। हा, पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त इहा अधु पघार मिलंदी कॾहिं? अलाए वसाए जो यार आहे, हिन खां पुछ। मुंहिंजो यार धार न आहे यार, ॻाल्हि खे सम्झंदा कोन। हू लेबर जो इंचार्ज आहे, हू पंहिंजी कमीशन कटे पोइ सभई पैसा असांखे ॾींदो। वरी इहा कमीशन चाहे? अदा राजन हिते बा वॾो कमु अथई, सफ़ा फुरफुरा लॻी पई अथई बा, जंहिंखे जिथो झटी थी लॻे न बा, बसि उहो उते क़ाबिल अथई। हा हाणे त मिली पियो रांझन, आख़िर छो एतिरो सताईं तूं? बसि हिकिड़े चकर मिली पियो, तोसां मां दिलि जा हाल ओरियां, पोइ भले तूं हमेशह लाइ हली वञजांइ। ॿीहर तोखे का बि मयार न ॾींदसि, पर जेकॾहिं मूंसां मिलण खां बग़ैर वापसि ॻोठ हलियो वए त पोइ तुंहिंजी ही नाज़ा बि हिते ज़िंदा कोन रही सघंदी, शहर जे समुंड में गर्क थी वेंदी। खातिम ख़बर अथई मेंढमई साहिबु छा चयो आहे? उन्हनि चयो आहे त भली तूं पंहिंजे मिटनि खे वठी अचु, असां उन्हनि खे दावत खाराईंदासीं। सच में मोर मैडम साहब तोखे ईअं चयो आहे? बाक़ी छा मां कूड़ थो ॻाल्हायां छा? त पोइ छा तूं पंहिंजे माइटनि खे दावत ॾेई ते वठी ते? हा खादिम, जॾहिं मां पंहिंजे मिटनि खे वठी अची ते बंगले में विहारींदुसि, पोइ सोच त मुंहिंजी केॾी इज़त थी वेंदी। उहो त आहे साईं, तूं जॾहिं उन्हनि खे बंगले में वठी ईंदे ऐं हिते उन्हनि खे मानी खाराईंदे त सभु ईअं सोचींदासीं त मोर जी त वाह हिते वॾी इज़त आहे। खादिम, मंडम ऐं वॾो साहिबु मुंहिंजी वॾी इज़त कंदा आहिनि, हीअ मुंहिंजी बि दिलि चवंदी आहे। मां पंहिंजी जान उन्हनि जे मथां निछावर करे छॾिया। असां ग़रीबनि वटि त ॾियण जे लाइ ॿियो कुझु बि न आहे। बाक़ी हा, हिकु ज़िंदगी आहे। खादिम, जेकॾहिं मंडम खे मुंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरत पई न, पोइ मां ॾेई छॾींदुसि। केॾी न सची दिलि जो मालिक आहे, मालिक साईं हिनखे ख़ुशियूं बख़्शे ॾींदो, ख़ुदा कंदो त हिन जूं सभु परेशानियूं दूर थी वेंदियूं। बसि यार दुआ कर मुंहिंजा माइट मूंखे मिली पवनि, मूंसां कावड़ियल आहिनि। जॾहिं मां हुननि जी दावत चलींदुसि न, हू मूंसां परिची वेंदा। बेज़ार कान्हे, असां तव्हांजी मदद कंदासीं, सुठी मदद कंदासीं, पर उन लाइ तव्हांखे 2-3 ॾींहं सब्र करिणो पवंदो। छा मुजेरी 2-3 ॾींहं? असां तमामु तकलीफ़ में आहियूं, इहे 2-3 ॾींहं त तमामु वॾा आहिनि। तव्हां इहो न सम्झो त मां को तव्हां खां नटायां थो या वरी तव्हांखे को कूड़ो दिलासो थो ॾियां। असांजा छोकिरा शहर कमाइण वियल आहिनि, उन्हनि ॾांहुं मूं रांझन खे मोकिलियो आहे, कुझु न कुझु उतां ज़रूरु खणी ईंदो। अबा जेको बि आणींदा तव्हां भाइरनि सां वंडे विराए खाईंदासीं। इन ॻाल्हि जो मां बि शायदि आहियां। रांझन मूं वारे छोकिरे खे पाण सां गॾु शहर वठी वियो आहे। मुजेरी जी ज़बान जे मथां इतबार आहे, हुन लाइ शायदि ॼण जी ज़रूरत न आहे। मुजेरी असुल हक़ीक़त इहा आहे त असांजे घर में हिकिड़े वेले खाइण जो बि वसियत कोन्हे। पोइ काका मुजेरी ईअं था कयूं, पंहिंजे घरनि में वञी 1-2 वेले जो खाधो खणी था अचूं। बाबा इहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजे घरनि में जेको कुझु पियल आहे न, उन्हनि मां अधु करे खणी अचो।
ये कम जो ही नहीं चई छा तो मुजेरी ऑफिसर अच्छा अच्छा कारा 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 बात कर तू पक्का सा ऑफिसर जो घर ॾिसी आयो मां पोइ इहो ऑफिसर सां मिलण लाइ हलूं ऑफिसर खे छॾियो पहिरियां मोरियल सां मिलूं असांखे ख़बर पए त असांजी पघार जो छा कई काका वसाया तूं हीअं कर जो पाॾे लोले खे वठी वञी मोरियल सां मिल ऐं हुनखे चयो त असांजे ॻोठ मां हमराह आयो आहे असांखे पैसनि जी ज़रूरत आहे असांखे पघार वठी ॾे अचो त पोइ हलूं मां अड़े नवाज़ त पटिया सां घुमण लाइ कोन था वञूं असां ॿिए कंहिं था वञूं पोइ छा थी पियो अड़े डबू मां तोखे हेतिरो रुलायो आहे अञा तूं माठ करे कोन थो वेह चुप करे वे काका वसाया कमु करे पोइ वापसि मोटिजो मूंखे वञिणो बि आहे भलाई थींदी ख़ुदा कंदो त कमु करे पोइ वापसि मोटंदासीं अचो हलो अदा ही सामान कढी ॿाहिरि रखियो त मां इहो शायदि असांजे नसीब में न हो भाउ हा दी इहो हुननि जो नसीबु आहे तॾहिं उहो आया आहिनि मालिक खां दुआ आहे त कंहिंजो गुज़ारूं न थिए सुमर हाणे हल त हली हुननि खे ॾियूं अच बाबा अच इंतज़ारु कान दिलि त चवे पई तव्हांखे हितां पुठ भरे ॾियां पर तो ते का बि मयार न आहे का बि मयार न आहे तो जेका मदद कई न उहा तमामु घणी कई जेकॾहिं रांझनि शहर मां कुझु खणी आयो न उतां बि तव्हां ॾे मोकिलींदुसि चाचा मुजेरी जेको कुझु तव्हां ॾिनो आहे इहो बि गंज आहे बसि हाणे दुआ करे छॾिजो मुजेरी जेका तव्हां मदद कई सा दिलि सां कई चङो अल्लाह भाई बाबा वसाया असल में मां कंहिंजो हक़ न आहे कंदो तव्हांजो समूरो हिसाब किताब मां करे आयुमि जेके बि तव्हांजा पैसा बचिया न उहे मां तव्हांजो हक़ तव्हांखे ॾियणु आयो अची वठोसि ही त सिर्फ़ु 200 रुपया आहिनि बाबा वसाया तव्हांजी मज़दूरीअ मां सिर्फ़ु हिकिड़े महीने जी जॻह जी मसवाड़ कटी आहे ऐं हा दुकानदार जा सिर्फ़ु 500 रुपया कटिया अथमि ऐं उन खां अलावा मिलाए जुलाए पंहिंजी तोखे थोरी कमीशन हूंदी आहे इहो कटियो अथमि बाक़ी जेके बचिया उहे तव्हांजे अॻे हाज़ुर कया या दबा सरासर सां नाइंसाफ़ी थो करी अरे रे छाजी नाइंसाफ़ी आहे अरे जेको तव्हांजो हक़ हुयो न उहो त तव्हांखे मिलियो न जॻह वारे खे असां पाणे मसवाड़ ॾियूं हा महीनो पूरो थिए हा त तूं ई हा हींअर तकरीब पग न ॿधी हा अरे जेकॾहिं तव्हांखे कमु न मिले हा तव्हां ॻोठु हलिया वञो हा त पोइ इहो जॻह वारो मुंहिंजे घर में वेठो हुजे हा अदा मोरियल असांखे हिन वक़्तु पैसनि जी तमामु सख़्तु ज़रूरत अथई ॻोठा माण्हू आयो आहे पैसा वठण जे लाइ असां सोचियो त हुनखे कुझु पैसा ॾींदासीं ऐं हुनखे वापसि ॻोठु मोकिलींदासीं बाक़ी जॻह जी मसवाड़ ऐं दुकानदार जा पैसा हिते कमाए पोइ हुननि खे ॾींदासीं पर तो त असांजा कम ई लाहे छॾिया ही 200 रुपया खणी वञी रांझण जे अॻियां रखंदासीं उहो त पादर सां खणंदो छा चवंदो त 10 मुड़ुस कमाइण लाइ आयो ऐं सिर्फ़ु 200 रुपया बाबा इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे बाक़ी तव्हांजा जेके मसइला तव्हांजी फिल्म मां पंहिंजी खीचीअ में त न विझां ठीकु आहे न बाबा दिलि सां दुआ करे छॾिजो कहिड़ी दिलि सां दुआ कयोसीं यार हिलनि भागण त वण ई वॼाए छॾिया हाणे हलूं था राजन वटि हली उन खे था हलावा लॼूं पोइ ॾिसूं त उहो छा थो करे हा पोइ हुनखे ॿुधाए छॾिजांइ सफ़ा साड़े छॾी ॿुधाए जांइसि हल मां हल तकिड़ो थियो दावण सचा तंद अम्मा तोखे पूरी पक आहे त तो रांझण खे ई ॾिठो हुयो अम्मा तोखे छा थो लॻे त मां कंहिं ॿिए खे ॾिठो हूंदो जॾहिं त मुंहिंजे ख़्यालनि में ई रांझण आहे अलाए अम्मा तुंहिंजे ख़्यालनि में हुअं बि रांझण आहे त मूंखे कहिड़ी ख़बर त कंहिं ॿिए खे ॾिठी अलाए रांझण खे ॾिठी ख़ैर
तो बि हेॾी उमिरि लाइ किथे आंदी आहे। जेकर न लखनि माण्हुनि जी भीड़ हुजे तॾहिं बि रांझण खे इहा सुञाणे वठंदी। तूं वरी कीअं थी चई त रांझण खे कान सुञाणंदी? हा बाबा, तूं सच थो चईं। उहो रांझन ई हुयो जेको शहर आयल हुयो। रांझन छोकिरनि वटि तरसियल आहे। जेकॾहिं न असांखे ख़बर पए त छोकिरा किथे रहियल आहिनि त रांझन असांखे मिली पवंदो। रोज़ त बाबा ॻोल्हियूं था पिया न, हिते हूंदा त मिलंदा, काॾे वेंदा? हो हिते डुकार आहे बाबा, हुते कोन वेंदा, हिते हूंदा। न बाबा, ॿिया छोरा हिते ई हूंदा, रांझण वापसि वेंदो वापसि। बाबा, मां त रोज़ दग ते बीहंदी आहियां। जेकॾहिं रांझण वापसि वियो न त मूंसां त मिली ज़रूरु वेंदो। शहर खां इलाही रस्ता था वापसि वञनि, असांखे कहिड़ी ख़बर त रांझन कहिड़े रस्ते सां थो वञे। अम्मा, जंहिं रस्ते सां आयो आहे न त पोइ पक सम्झ वेंदो बि उन रस्ते सां। बाबा, हुन जे वञण जे वक़्त जी ख़बर न हूंदी। जॾहिं बि हितां वापसि वियो न त सुबुह जो साजुर निकिरंदो। ऐं सुबुह सवेर वञी मां त दग ते बीहंदी आहियां न, नेठ त मिलंदो। अम्मा मानी तयारु कई हूंदी, हल त गिरा हणी अचूं। राणी, बुख बि लॻी आहे ऐं खाइण ते बि दिलि नथी चवे। जे बुख लॻी आहे त पोइ हल मूंसां, पहिरियां मानी खाऊं। सिजु लहण वारो आहे, हली सजण जी राह ॾिसूं। ठीकु आहे राणी, हल भला। मानी आणे ॾे। भाई हाणे वेलो खा ऐं वेलो टार भाई। रांझन शहर वियो आहे, उतां कुझु न कुझु ज़रूरु आणींदो। असां जेकॾहिं रांझन जो पको आसरो कयो ऐं उन आसरे ते सभु कुझु खाई वञूं ऐं सुभाणे रांझन ख़ाली हथे अचे त ॿुधायो त पोइ छा कंदासीं भाई? मुंहिंजे तूं बि सचो आहीं, पर छोकिरा शहर विया आहिनि, उन्हनि उतां कुझु न कुझु त कमायो हूंदो न। तला साईं कंदो त घणो कुझु कमायो हूंदो, पर जेसिताईं रांझन अची इहा असांखे पक नथो ॾियारे न, तेसिताईं भाई असांखे एहतियात सां वक़्तु गुज़ारणो पवंदो। हूअं त असांखे एॾी परवाह न हुई जेकॾहिं बिजार वारा न अचनि हा त। भाई जेको कुझु हू खणी विया न उहो उन्हनि जो नसीबु हुयो, उन बारे में न सोच। बाक़ी जेको कुझु असां वटि आहे उहो असांजो नसीबु आहे। तूं बि सचो आहीं मुंहिंजी, केर बि कंहिंजो नसीबु नाहे खाईंदो। हाणे ॾिस, उहे 4 कणा असां किथां वठी आया हुआसीं, हा, ऐं कीअं सांभे रखिया हुआसीं, पर ॾिस नसीबु, किथां जो नसीबु काॾे हलियो वियो। बाक़ी जेको असांजो नसीबु हूंदो न उहो मालिक साईं असांखे ज़रूरु ॾींदो। तूं परेशान न थी। बाक़ी ॾुखे वक़्त में माण्हू किफ़ायत ज़रूरु करे। अम्मा मानी किथे रखी अथई? मूंखे ऐं वधाई खे ॾाढी बुख लॻी आहे। मानी राति कंदासीं। राति कंदीअ? पर छो अम्मा? इन करे त अधु वखर त महिमाननि खे ॾेई छॾियोसीं, बसि हाणे हथ खे थोरो सोढ़ो रखिणो पवंदो। ॿारनि खे मानी करे ॾींहुं त उहो सुठो, पंहिंजे लाइ न करीं त पोइ छा थी पवे? सुबुह जा 4 पहर गुज़री वेंदा, राति जो मानी ॾींदासीं, राति जो खाई ढव करे पोइ सुम्ही पवंदियूं। तूं सही थी चईं काकी, हाणे राति जो ई ड्रॉ करे मानी खाईंदियूंसीं। अच राणी, हल त हली ॿाहिरां घुमी अचो, जीअं वक़्तु गुज़रे। खड़पे तूं ॾिस, वधाई ऐं राणी पई वञनि। कज़ी, तो कुझु मानी पचाए रखी आहे? न, पर छो? हुजे त न्याणियुनि खे ॾियूं, वीचारियूं बुखुनि ते ॿाहिरि थी वञनि। तूं न्याणियुनि जी फिक्र न कर, हीअ न्याणियूं बुखुनि जूं पकियूं आहिनि। कज़ी, पेट सां पत्थर ॿधणो थो पवे। बुख वॾी बुछड़ी शइ अथई। उहो त आहे खड़पेल, पर अॼु ॿिनि फेरनि जो कंहिं बि दुई कान त खई आहे, पोइ मूंखे बि मुनासिबु न लॻो त मां कुझु छाड़िया। सिज लड़ी चुको आहे, ॾींहं गुज़रण में बाक़ी वञी 2 पहर बचा आहिनि।
मां ॾींहं ते छा पर राति बुख ते गुज़ारी हुयुसि। मां न्याणियुनि जी ॻाल्हि पियो कयां। उहे बि ॿाहिरि रुली पिनी वापसि मोटी ई पियो। सिज बि लही वेंदो त मानी बि तयारु थी वेंदी। तूं त चवींदी त सिज लही वेंदो, पर जिन जो ख़ाली पेट हूंदो आहे न, उन्हनि खां पुछ। मालिक सभिनि खे ईमान ॾींदो ऐं रोज़ी में बरकत ॾींदो। ओ भाऊ डुबो अॼु भला मानीअ का भोगो न तो थी जा बुख जे पासा वरता न कांडेरा उनजे करे अॼु न खणी आयो आ जो घर में अॼु के कुली न आहे चारी। टिबा घड़ी खन खां पोइ कंहिं छोकिरे खे मोकिलियूं था त वञी मानी खणी अचे। वरी भी शुक्र आ जो गिरो नसीब थे तो। काका मुझेरी तू सही तो चई, उन करे जो घर में कुनी के बनाए चाड़ी। टिबा कुझु ख्यालु कंदो कर। महिमाननि जे साम्हूं इहो कॾहिं बि न चइजां त खाइण लाइ घर में कुझु बि कोन्हे। थोरो इहो ख्यालु कंदो कर अबा। हर को पंहिंजो पंहिंजो नसीब खाईंदो आहे। जंहिंजे नसीब में मुंहिंजो मालिक लिखंदो आहे न जेको, उहो उनखे हर हाल में मिलंदो आहे। गलती थी मुझेरी, माफ़ कजो बाबा। तेवा उमेदो खणी पहुतो हुयसि पर असांजा 5-6 हमरा कम ते आया। हितां मां बेंच खणी वियुसि ऐं ॻोठ में जेके तव्हांजे आसिरे ते बुख ते वेठल आहिनि, उन्हनि जी बुख ख़तम थी वेंदी। कहिड़ी ख़बर जो तव्हां सभु जा सभु ईअं गैर ज़िम्मेवार बणिजी वेंदो। शहर में तव्हांखे पूरो महीनो थियण वारो आहे ऐं तव्हांजे 200 मुंहिंजी तरी ते रखिया आहिनि। इन्हनि मां मां छा वठां? अटो वठां, कंदड़ वठां, गिरी वठां? तव्हां मूंखे ॿुधायो त मां छा छा वठां? या तूं ई ॿुधाए काका वसाया त लूण जो कटो वठी ॻोठ खणी वञा? इन खां सुठो आहे त मां सर जी पुड़ी वठी सभिनी खे वञी प्यारे छॾिया। रांझण भाउ, असां वसूं नाहे घटायो, पूरी पूरी कोशिश कई अथऊं। राजन, तोखे ख़बर आहे त हिते अचण खां पोइ जेके असां तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि उहा असांखे ख़बर आहे। पहिरियां 8-10 ॾींहं त हिन शहर में धिका खाईंदा रहियासीं, कण बि कोन गाह विधोसीं। फिटल आहे का मथां फिटल आहे, वरी तूं बि तड़का थोड़ी साड़े छॾी। रांझन, असांखे पुलिस बदी खणी वई, उतां बासूरनि सां जान छॾाई अथई। हा, कमु त न हाणे मिलियो हो। उहो कमु बि तव्हां मिलिया न मिलियो न जेको तव्हांखे मिलियो। रांझन, इहा समूरी मुसीबत न मुंहिंजे करे आई अथनि। न ई मुंहिंजो हथु मशीन में अचे हा, न वरी असां सभिनी खे जवाबु मिले हा। रांझन, मूं बोरियल खे ॾाढियूं मिनथूं कयूं आहिनि। हीअ जॻह जो किरायो, दुकानदार जा पैसा ऐं पंहिंजी कमीशन कटे बाक़ी बचियल पैसा असांजी तरीअ ते रखिया अथसि। जेकॾहिं इहे न कटिजनि हा न त 1000 खां मथे पैसा मिलनि हा। काका वसाया, तूं ईअं कर जो मोरियल खे वठी अच, मां हुन सां ॻाल्हायां। मन हुनखे असांजी हालत ते रहम अचे। गुंगा ऑफिसर सां बाद में मिलंदासीं। पहिरियां असां मोरियल सां मिलूं, हुनखे पंहिंजो हाल अहिवाल ॿुधायूं, हुनखे मिनत कयूं त उहो तव्हांखे कम ते बीहारे। उनखे त सभु तमामु घणी मिनथूं कनि, असांजी हिकिड़ी मिनत कान मिले। हाणे वञूंसि था वठण, तुंहिंजे साम्हूं वाड़ियूंसि था, मां तुंहिंजी मिनत वञे असांखे राम अचेसि। अच भला। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।